हिकिड़ो ॿियो आर्टिस्ट जेको ईअं खणी चऊं त असांजे हर ॾुख में गॾु हूंदो आहे, हर सुख में गॾु हूंदो आहे। सुख में घटि, सुख में असांजो माना न हूंदो आहे। ज़मानो ॿियो आहे पर हू असां लाइ दिलि जी हैसियत रखे थो, असांजी जान जी हैसियत रखे थो। तव्हां उनखे ॾिसंदे ई सम्झी वेंदा। मुंहिंजो नंढड़ो, मुंहिंजो भाउ, मुंहिंजो दोस्त, मुंहिंजो साथी सादिक अब्बासी। छा हाल आहे? साईं अलहमदुलिल्लाह, अल्लाह जा लख एहसान, तव्हांजो लख कुर्ब ऐं लख वधायूं तव्हांखे हुजनि जो तव्हां मां ग़रीब खे नाचीज़ खे यादि कयो। अल्लाह सां तव्हांखे ख़ुशि रखंदो। असांजो जेको सादो दोस्त, सादी तबियत जो साथी, हमेशह जॾहिं असांखे मुश्किल पेश ईंदी आहे सादिक असां लाइ सिर्फ़ु क़ुर्बान करण लाइ तयारु हूंदो आहे। छा हाल आहे? ख़ुशि आहीं? ख़ैर सफ़ा मज़े में? असां अल्लाह जा लख एहसान, मालिक जा कुर्बन, तव्हां उस्तादनि जूं दुआयूं आहिनि। अॼु अल्लाह जी महिरबानी हिकु अढ़ाई जहिड़ा ड्रामे जे किरदार में बीठा बि आहियूं ऐं उस्तादनि वॾनि जा लख कुर्ब, लख एहसान। उस्तादनि असांखे यादि कयो ऐं एॾो वॾो मान ॾिनो असां नाचीज़ खे। असां वरी बि चवंदासीं त उस्ताद असांजे लाइ पीउ माउ हूंदो आहे। आई लव यू सादिक। महिरबानी सर। तूं असांजो बहितरीनु साथी आहीं ऐं मां तोखे अॼु ॿुधाईंदो वञा त अहिड़ी शख़्सियत शिकारपुर जी अदाकार, असांजा जेके सचा सुठा अदाकार आहिनि उहे त तोसां मोहबत कनि था। बेशक सर, बेशक बेशक। इहो सम्झो पर असांजो साईं, असांजो रहबर, असांजो वॾो साईं एजाज़, हा सर, बिल्कुलु खोखर साहब तोखे ॾाढो पसंदि कंदो आहे, तो ख़बर आहे? बिल्कुलु सर, मूंखे ख़बर बि आहे ऐं ॿिया दोस्त बि ॿुधाईंदा आहिनि मूंखे। उहो मुंहिंजे लाइ मान इज़त ऐं शान ॾींदो आहे। अलाह हुनखे ख़ुशि रखे, अलाह से हुनखे आबाद रखे, अलाह से हुनखे सदाईं आबाद रखंदो ऐं असां ग़रीबनि जी दुआयूं अथसि। मुंहिंजे ख़्याल में त आमीन त जेको चवंदासीं। जी सर। आमीन। पर अॼु मां तोखे ॿुधायां जी सर। त तूं ग़रीब न आहीं। जी सर। तूं उहो अमीर शख़्स आहीं जो सभिनी साथियुनि लाइ तुंहिंजे दिलि जा दरवाज़ा खुलियल आहिनि। तूं उहो साथी आहीं जो इहे सम्झ त असांजी शान आहीं। तूं ग़रीब न आहीं छो त हज़रत अली जो कौल आहे त जंहिंजा दोस्त सुठा आहिनि, जंहिंजा दोस्त भला आहिनि, जंहिंजा दोस्त ईमानदार सचा आहिनि, उहो ग़रीब न आहे। बिल्कुलु सर, तव्हांजो लख कुर्ब, लख वधायूं तव्हांखे ऐं उस्तादनि खे बि मां दुआयूं थो कयां। ख़ासि करे उस्ताद फ़याज़ लाशारी साहिब खे ऐं उस्ताद फ़याज़ साईं खे चवां, ज़फ़र खोखर साहिब खे बि मां लख दुआयूं थो कयां। अल्लाह साईं हुनखे आबाद रखंदो, अल्लाह साईं हुनजे घराणे खे ख़ुशि कंदो, असांखे यादि कंदो हरदम। आमीन आमीन। वॾी महिरबानी। थैंक यू सर, सो मच।